जी मां तव्हांखे ॿुधाईंदुसि मेयर में सिविल सोसाइटी तरफ़ां हैदराबाद में बेगुनाह हाफ़राई कयल दीपक राज इंसाफ लाइ फयाज़ चांडो इमरान पाई इंसाफ आमिर तीवड़ो सूफ़ी इम्तियाज़ मांझाणी अख्तर जो शफ़ीक बुर्डो गफ़ार पावण शाहिद शाह ऐं ॿियनि जी अॻुवाणी में घंटाघर चौक खां मेयर प्रेस क्लब ताईं एहतिजाजी रैली ऐं मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अॻुवाणनि चयो त कुझु टाइम अॻु हैदराबाद पुलिस दीपक राज के धाड़ियल शरीफ़ों जे नाले सां हाफ़राई करे उनखे माज़ूर करे छॾियो। उन मामले खे दॿाइण जी कोशिश कई वई जॾहिं त उनजी ॿी टंग बि ख़राब थी वई आहे। हुनखे चयो वियो तव्हां चुप करे वियो, तव्हांजो सरकारी ख़र्च ते इलाज करायो वेंदो, पर उहो हुननि कूड़ो ऐलान कयो। हुननि चयो त असीं वज़ीर आला सिंध आला अख़्तियारनि खां मुतालबो ऐं अपील कयूं त दीपक राज जो कूड़ो मुक़ाबिलो कंदड़ सिंध पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे खेनि सज़ा ॾिनी वञे। दीपक राज सां इंसाफ़ करे हुन जे ज़ाल खे नौकरी ॾेई माशी क़तलेआम खां बचायो वञे। दीपक राज सां हुननि चयो जेकॾहिं दीपक राज सां इंसाफ़ न थियो त सिविल सोसाइटी दीपक राज इंसाफ़ लाइ कॾहिं बि चुप करे न वेहंदी ऐं रोडनि ते निकिरी ईंदी। मुर्तज़ा पंवर, सोणी, सिंध, मेयर।